अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो हिकिड़ो नंढिड़ो डेकोरेशन पीस मूं पंहिंजी बालकनी लाइ ठाहियो आहे। आम तरह फेरी गार्डन या मिनीचर गार्डन चयो वेंदो आहे, पर हीउ जेको आहे फेरी गार्डन या मिनीचर गार्डन जे मयार ते पूरो कोन थो लहे, छो त उन में इलाही सारा प्लांट्स बि हूंदा आहिनि ऐं मूं वटि नंढड़ी साइज़ जा प्लांट्स हुया कोन जेके मां हिन में हणा, पर जेको कुझु मूं वटि अवेलेबल हो, मूंखे ठाहिण जो शौक़ु हुयो इलाही, त मूं ठाहियो आहे। ऐं हीअ तव्हांजे साम्हूं कोन थी ठाहियां मां, ही प्रॉपर ट्यूटोरियल कोन्हे, पर मां तव्हांखे हिकिड़ी ॿी शइ एक्सप्लेन कयां थी त हीअ असल में मूं ठाहियो कीअं। सभिनी खां पहिरियों त हिकिड़ो ठिकर जो मिटीअ जो कंटेनर खणो। तव्हां ॾिसो पिया, असां हिनखे सिंधी में चवंदा आहियूं पाटड़ो, ठीकु आहे। सो ही टेराकोटा कंटेनर आहे, हिकिड़ो ठिकर जो हिकिड़ो थां आहे जंहिंमें मूं सभिनी खां पहिरियों विधी आहे मिटी। हीअ ॾिसो, तव्हांखे मिटी नज़र ईंदी, हीअ मिटी आहे जंहिंमें असां आम तरह सां प्लांट्स पोखींदा आहियूं। ऐं उन में मूं हिकिड़ो ही कुंडी रखी आहे रियल प्लांट जी, मुंहिंजो राबेल जो मोती जो प्लांट आहे, ठीकु आहे। ऐं तव्हां ॾिसो पिया त उन जे चौधारी बि मूं मिटी विझी छॾी आहे त जीअं उहो चङी तरह सां उन में फिक्स थी वञे। उन खां पोइ हीअ फेंस जेका मां ठाही आहे, हीअ तव्हां प्रॉपर ॾिसी सघो था त हीअ वुडन स्टिक्स मां ठाही, जेका आइसक्रीम स्टिक्स या पॉप्सिकल ही आम तरह सां मिली वेंदा आहिनि मार्केट में, ऐं इनखे मूं ग्लू सां सुतली हणी ऐं ईअं चिंबड़ायो आहे। हीअ ठाहिण बि सवली आहे, हणण बि सवली आहे। ऐं उन खां पोइ इनखे मूं मिटीअ में अंदरि दॿायो आहे, ॾिसो पिया, ॾिसो इनखे मिटीअ में ईअं पोखे छॾिबी आहे, काई शइ फासाए छॾिबी आहे, फासायो आहे। हिन जे ॿाहिरां मूं इहे पथर रखिया आहिनि, ही मूंखे हिननि जो टेक्सचर वणे पियो, इहे शेडेड पथर निकिरा त इहे मूं हिन जी चौधारी विधा आहिनि। उन खां पोइ हीउ हाउस जेको आहे इहो मूं वरितो हिकिड़े रांदीकनि जी दुकान तां, इहो मूं हिन में डेकोरेट कयो आहे। हिन जे मथां हीअं रखियलु आहे, तव्हां आराम सां खणी सघिजे थो। ऐं जेका सीढ़ी ठाही आहे, ॾाकण जेका ठाही अथमि, उहा ठाही आहे मूं टूथपिक्स। ही टूथपिक्स खे जा साइड्स कटे, किनारा ॿई पासनि जा जेके नोकीला उहे कटे ऐं उनखे मां सुतलीअ सां गॾु चिंबड़ाए वई आहियां त इहा ॾाकण ठही पई आहे। इहा बि हिन में फिक्स कोन्हे, हिन जे मथां सिर्फ़ु ईअं रखियलु आहे। ऐं उन खां पोइ हिन प्लांट जे हेठां हीअ ॾिसो, हीअ हिकिड़ी नंढड़ी काठी आहे ऐं यकीन कयो त हीअ काठी बि इन मिटीअ मां ई निकिती जेका मां हई आहे हिन में विधी आहे तरे में। ऐं हीअ मूं वटि हिकिड़ी नंढड़ी लालटेन हुई, हथ बत्ती जी असां चवंदा आहियूं, उहा मां हिन में लटकाई आहे जीअं हिकिड़ो लुक ॾिए त भई घर जे ॿाहिरां बत्ती बि लॻी पई आहे। उन खां पोइ मिटीअ जे मथां मूं ही नंढा नंढा पथर विछाया आहिनि, नंढड़ा पथर हेठां मूं रस्ते ताईं घुराया, रोड पियो ठहे, इहे मूं हिन में विधा आहिनि। उन खां पोइ हीअ बेंच जेका तव्हां ॾिसो था, हीअ नंढड़ी बेंच, इहो इतफ़ाक़ सां जेके ही मूं वुडन स्टिक्स जो पैकेट जॾहिं खोलियो त इन मां इहो पीस पाण ई एतिरो वॾो निकितो, न त मुंहिंजो इरादो इहो हो त मां 2 सन्हियूं अहिड़ियूं स्टिक्स 2 मिलाया हा ऐं पोइ जेको उन मां इहा बेंच ठाहियां, पर हीउ पाण ई हिकिड़ो पीस निकिरी आयो, तंहिंजे करे मूं इनखे ई बेंच ठाहे छॾियो आहे। ऐं हीअ हिकिड़ी नंढड़ी टाइनी कुकड़ हुई मूं वटि, इनखे मूं हिते विहारे छॾियो आहे। हिकिड़ो ईअं लुक क्रिएट करण लाइ, सीन क्रिएट करण लाइ, ईअं ॿिया बि नंढा अहिड़ा घरेलू जानवर हूंदा आहिनि जेके पालतू, ओड़ो को नंढो हुजे प्लास्टिक जो त माण्हू हुनखे हणी सघे थो। हीअ हिकिड़ो प्लांट तव्हां ॾिसो था, इहो मूं पोखियो हो पाण ॿिए हिन भरिसां वारे बूटे मां पन पटे ऐं हिन नंढी कुंडीअ में विधा। उहा हाणे माशाल्लाह ॿाहिरि जी मौसम आहे त फुटनि पिया, जॾहिं इहो थोरो वॾो थींदो त हिनखे इलाही सीन खे हिकिड़ो सुठो सहारो मिलंदो। त हिन में कुझु बि अहिड़ो ख़ासि न आहे, हीअ हिकिड़ी असली कुंडी हिकिड़े थां में रखो, उन में मिटी विझो, अहिड़ी हिकिड़ी फेंस ठाहियो, अच्छा चाहियो त हिनखे पेंट बि करे सघो था। ईअं हिकिड़ी ॾाकण ठहंदी, जेको हाउस मथे रखियो आहे उनजे लाइ ॼण त लॻे थो त मथे चढ़ण जो हिकिड़ो रस्तो आहे। हीअ हिकिड़ो ख़ूबसूरत नंढिड़ो एडिशन आहे, इन्हनि सां शयूं सुठियूं लॻंदियूं आहिनि। हाणे जेकॾहिं हीअ घर में न हुजे तॾहिं बि घरु हले पियो, पर हिकिड़ो शौक़ु हूंदो आहे, हिकिड़ो क्रिएशन हूंदी आहे जेका मुंहिंजे अंदर में पई फतकंदी आहे
ऐं मां पोइ कुझु न कुझु करणु चाहींदी आहियां। ऐं फ्यूचर में थी सघे थो मां जॾहिं नंढड़ा प्लांट्स वठी अचां। असल में छा आहे, हिते जेके बि तव्हां पथर ॾिसो था न, सभिनी में नंढा नंढा प्लांट्स हणिबा आहिनि, पर अहिड़ी एतिरी साइज़ जा हुया कोन जेके हिन कंटेनर में लॻनि। इन जे करे मूं जीअं जेको कुझु मूं वटि अवेलेबल हो, हीउ प्लांट मूंखे वणे पियो। ऐं हिन कुंडीअ जो मूं इन लाइ सिलेक्शन कयो त हिन में एतिरी जाइ हुई जंहिंमें मां हाउस रखी सघां। ॿियूं जेके आहिनि मूं वटि उहे सभु भरियल आहिनि, उन में रखी न पियो सघिजे। सो मां पंहिंजे शौक़ जी तस्कीन लाइ ऐं इलाही ॾींहंनि खां इहो हुयो मुंहिंजे ज़हन में त मां ठाहियां, सो हीउ मूं ठाहियो आहे। ऐं कोशिशि कजो तव्हां ठाहे सघो था। हिन में कोई महांगो मटीरियल न आहे। हीउ पथर मूं नर्सरी वारे खां वरिता, जितां मूं प्लांट्स वरिता। हक़ीक़त में उहो ॾे कोन पियो, छो पर मूं अहिड़ा शेडेड पथर पहिरियों ॾिठा कोन्हनि, तंहिंजे करे मूंखे हीउ ॾाढा अट्रैक्ट पिया कनि। सो मूं हुनखे रिक्वेस्ट कई त प्लीज़ ॿ टे ॾेई छॾियो, त हुन ॿ टे मूंखे ॾेई छॾिया। ईअं तव्हां ऐं हीअ सना सना जेके चिप्स हूंदा आहिनि घरनि जे फर्श में लॻंदा आहिनि, रोड रस्तनि ते पिया आहिनि, इहे कुझु बि तव्हां हिन में रखी सघो था। जीअं मूं सोचियो त भई हिकिड़ी नंढड़ी बास्केट में अगरि मां वाइट कलर जा मोती विझी हिन जे भरिसां रखां त लॻंदो ॼण अंडनि जी बास्केट पई आहे। उहो पाण ते डिपेंड थो करे। ऐं हिन में आम तरह सां नंढियूं गुॾियूं बि विहारे छॾिबियूं आहिनि, पर मां गुॾियूं वग़ैरह घर में रखंदी न आहियां, इन करे मां उहो कोन रखियो आहे। सो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं कोशिशि कजो तव्हां बि ठाहियो। ॾाढो प्यारो पियो लॻे ऐं अथसि कुझु कोन, कोई ख़ासि ख़र्चु कोन्हे, बसि शयूं आहिनि जेके अवेलेबल हुजनि ऐं थोरी तव्हांखे पाण खे महिनत करणी आहे। बाक़ी तव्हांजे पंहिंजे क्रिएशन ते आहे त तव्हां हिन में वधीक छा था क्रिएट कयो, कीअं था सीन ठाहियो, कीअं था पंहिंजो व्यू ठाहियो। सो मूंखे उमेदु आहे तव्हांखे वणंदो ऐं कमेंट्स में ॿुधाइजो ज़रूरु त तव्हांखे कीअं लॻो। काई नई मुश्किल ॻाल्हि न आहे। ख़ुशि रहो। अल्लाह वाहे।